नाज़िम खिपरो में शहरनि पारां सिंध में धारनि खे जाली डोमिसाइल्स ठाहे ॾियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी असां इन वक्त मौजूद आहियूं खिपरो जे मेन चौक ते। तव्हां मुंहिंजे बैक साइड ॾिसी रहिया आहियो त खिपरो शहरवासी जेको आहिनि उहो जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक हिननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। सिंध जो नौजवान पढ़ियो लिखियो छोला खपाए पियो, ही धारिया असांजे वसीलनि ते काबिज़ थी विया आहिनि। डोमिसाइल PRC जे हवाले सां जेको हींअर मामिलो उथियो आहे इहो ॾाढो बुनियादी मामिलो आहे। देरि थी वई आहे ॾाढी, असांखे अॻु में उथणु घुरिजे हा। इहो वॾो सिंध धरती जे असुल रहवासियुनि सां चिटी पिटी नाइंसाफ़ी आहे। सिंध में जेके बोगस जेली डोमिसाइल ठाहिया वञनि था ऐं ॿाहिरनि माण्हुनि खे सिंधी कोटा जी ड्यूटियूं ॾिनियूं वञनि थियूं, उहे जेके ॿाहिरां पंजाब KPK बलूचिस्तान जा माण्हू सिंध जे हिसे जूं जेके वफ़ाक़ में ड्यूटियूं आहिनि उहे बि खायो वञनि हलिया। हाणे जॾहिं असीं पंहिंजे जेली डोमिसाइलनि जे ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयूं था, आहे त सिंध हुकूमत जो कमु, पर पंहिंजो कमु हुकूमत नथी करे। असीं हुनखे यादि ॾियण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो पुरअमन मुज़ाहिरो कयूं था। सिंध जे अंदरि जेके बि जाली डोमिसाइल ठाहिया पिया ॾिना वञनि या अॼु ॾींहं ताईं जेके ॾिना विया आहिनि उन समूरनि खे रद्द कयो वञे ऐं जिन माण्हुनि खे डोमिसाइल इशू कया विया आहिनि सिंध जे अंदरि उन्हनि जी हिकिड़ी इंक्वायरी विहणु घुरिजे ऐं उन्हनि जेको बि अॼु ॾींहं ताईं सिंध जे डोमिसाइलनि ते हितां खां वसीलनि जो फुर लुट कई आहे या खाधो पीतो आहे या उन्हनि डोमिसाइलनि जे आधार ते ॿियनि माण्हुनि खे हिते वठी आया आहिनि, उन्हनि समूरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त सिंध में जेके जाली डोमिसाइल ठाहिया विया आहिनि उन्हनि खे फिलफोर रद्द कयो वञे। सिंध जे हक़नि ते जेको धाड़ो हयो वियो आहे उहो ख़तमु करे सिंधियुनि खे पंहिंजो हक़